दोस्तों अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु जी पंहिंजी कहाणी जो उनवान आहे वफ़ादार तोतो। उमेर नाले हिकु छोकिरो हूंदो हो जंहिंजो शौक़ु हूंदो हो त तोतो धारजे। तंहिं करे पंहिंजे पीउ खे हमेशह चवंदो हो त बाबा मूंखे तोतो वठी ॾियो। पीउ चवंदो हुअसि त पढ़ी वठ, पोइ आउं तोखे ज़रूरु तोतो वठी ॾींदुसि। पर उमेर चवे त मूंखे हींअर ई वठी ॾियो। हिकु ॾींहुं उमेर ज़िद तां लहे ई न पियो ऐं चवणु लॻो त मूंखे तोतो वठी ॾियो, न त आउं मानी न खाईंदुसि। तंहिं करे हिन जे पीउ उन सां वाइदो कयो त ठीकु आहे, आउं हैदराबाद वेंदुसि त तुंहिंजे लाइ तोतो ज़रूरु वठी ईंदुसि। पोइ उमेर ज़िद तां लथो ऐं मानी खाइणु शुरू कयईं। कुझु ॾींहं खां पोइ संदसि पीउ हैदराबाद वियो ऐं उमेर लाइ हिकु तोतो वठी आयो। उमेर जो पीउ जॾहिं घर पहुतो त उमेर तोते खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। तोतो एतिरो त सुहिणो हो जो हर माण्हू जी नज़र सिर्फ़ु तोते में हूंदी हुई। उमेर जो तोतो ॿोलियूं ॿोलणु बि ॼाणंदो हो। तंहिं करे उमेर ऐं उनजा दोस्त ॾाढो ख़ुशि थींदा हुआ। उमेर पंहिंजे तोते खे मेवा, केक ऐं शयूं खाराईंदो हो ऐं ॿाहिरि खणी वेंदो हो त माण्हू उमेर जे कुल्हे ते तोतो वेठल ॾिसी रश्क कंदा हुआ। हिकु राति हिकु चोर तोतो चुराइण लाइ उमेर जे घर आयो। चोर खे कंहिं बि न ॾिठो। चोर तोतो चोरी करण में कामयाबु थी वियो। जॾहिं सुबुह थियो त उमेर उथी पंहिंजे तोते खे ॾिसणु वियो त तोतो पिंजरे में न हो। पिंजरो ख़ाली ॾिसी उमेर रोइणु लॻो। कुझु ॾींहं गुज़री विया पर तोते जी का बि ख़बर न पई। उमेर मायूस रहणु लॻो। 15 ॾींहं गुज़रण खां पोइ जेको चोर तोतो चुराए वियो हो, उन सोचियो त हाणे तोते खे ॿाहिरि थो कढां। तोतो केॾांहुं बि न वेंदो। जीअं हिन पिंजरे जो दर खोलियो त तोतो भड़को खाई उॾरी वञी हिकु निम जे वण ते वेठो। पोइ उतां उॾरी सिधो अची उमेर जे घर लथो। उमेर तोते खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। उमेर जा घर वारा ऐं उमेर जा दोस्त चवणु लॻा, हीउ तोतो वाक़ई वफ़ादार आहे। दोस्तों अॼु जी कहाणी जे बारे में कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। ऐं जेकॾहिं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो त हर नई ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे।